कराची मां ख़बर ॾींदा हलो त कराची एयरपोर्ट भरिसां थियल ख़ुदकश हमले में 2 चीनी शहरियुनि समेत 3 ॼणा फौत ऐं 17 ज़ख़्मी थियण जी तस्दीक। 15 गाॾियुनि खे नुक़सान। धमाके में 80 किलो बारूद इस्तेमाल। धमाके में इस्तेमाल थियल गाॾी नौशकी वासी जी निकती जांच जो दायरो बलोचिस्तान ताईं वधायो वियो। औरत समेत केतिरा गिरफ़्तार इन ॾस में। कराची एयरपोर्ट जे सिग्नल वटि थियल धमाके बाबति मलिर पुलिस जो चवणु हो त धमाके में 2 चीनी शहरियुनि ली जून ऐं ली ज़ाओ समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियल कराची वासी जी सुञाणप न थी सघी आहे। धमाके सबबि पुलिस ऐं रेंजर्स एहलकारनि समेत 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिबि हमले आवर बारूद सां भरियल कार में चीनियुनि जे काफ़िले जो इंतज़ार करे रहियो हो। जीअं काफ़िलो पहुतो त हिन गाॾी गैर मुल्कियुनि जी गाॾी सां टकराए छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।